खिपरो में FKR फाउंडेशन पारां मुनक़द कयल नाइट बॉल क्रिकेट टूर्नामेंट पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। सिंजोरो आफ़रीदी 11 फाइनल खटे मैच पंहिंजे नाले करे वरितो। रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। खिपरो में FKR फाउंडेशन पारां लगायल नाइट क्रिकेट टूर्नामेंट पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। खिपरो जे डिग्री कॉलेज ग्राउंड में 4 रातियूं हलंदड़ FKR नाइट टेप बॉल टूर्नामेंट में 12 टीमुनि हिस्सो वरितो। सेमीफाइनल में पहुतल 3 टीमुनि मां सिंजोरो आफ़रीदी 11 फाइनल खटे वरितो। नाइट टूर्नामेंट मैच ॾिसण लाइ खिपरो तालके समेत सांगड़ ज़िले मां वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। टूर्नामेंट में सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि ऐं सोभ माणींदड़ टीमुनि खे इनाम तौरु कैश प्राइज़, मिडल, टाफियूं ऐं यूनिक मोटरसाइकिल FKR फाउंडेशन जे चेयरमैन काज़ी फरहान खान राजड़, GDA MPA काज़ी शमसदीन राजड़, काज़ी करीम राजड़, काज़ी ज़ीशान अहमद राजड़, गुलाम मुर्तज़ा राजड़, काज़ी गुलाम मुजतबा, काज़ी शुएब अहमद राजड़ ऐं ॿियनि ॾिना। नाइट क्रिकेट टूर्नामेंट में शरीक FKR फाउंडेशन जे बानी काज़ी फरहान खान राजड़, MPA काज़ी शमसदीन राजड़ ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो ई सोचे करे असां इहो टूर्नामेंट करायो आहे त जीअं असांजे नौजवान खे अहिड़ी हेल्दी एक्टिविटी मिले, ॿियो हू पार्टिसिपेट कनि। ॿियो हिकिड़े इहे मुनज़म ॿियो जेको आहे त तंदुरुस्त माशरे जी निशानी बि हूंदी आहे। ॿियो अॻिते हले बि असांजी कोशिशि रहंदी त असां अहिड़ा इवेंट्स हर साल करायूं इंशाल्लाह। मुंहिंजी कोशिशि रहंदी त आउं खिपरे तालके खे आवाम खे हिकिड़ो ग्राउंड बि डोनेट कयां। तमामु सुठी एक्टिविटी आहे, अहिड़ी क़िस्म जूं एक्टिविटियूं थियणु खपनि। तमामु सुठी एक्टिविटी आहे, अॼुकल्ह नौजवाननि लाइ तमामु बहितर एक्टिविटी आहे। उन जे लाइ असां कोशिशि कयूं पिया, इंशाल्लाह हुनजो हल निकिरी ईंदो। काज़ी फरहान खान फाउंडेशन वारनि खे आउं मुबारकबाद ॾींदुसि जो खिपरो तालको में अहिड़ो ख़ूबसूरत इवेंट रखियो अथसि ऐं हिते जे माण्हुनि खे जेके ॿाराड़ी जा माण्हू आहिनि उन्हनि खे जेको सो हिकिड़ी तफ़री मुहैया थी आहे। ऐं हीअ रांदियूं थियणु घुरिजनि। रांदियूं सिहत लाइ बि ज़रूरी आहिनि ऐं इन खां असां गॾोगॾु ॿियनि रांदियुनि ते बि तवजो ॾिनी वञे। ऐं हुकूमत सिंध ऐं बस वारनि खे बि अपील कंदुसि त ख़ुदा रांदियुनि ते तवजो ॾिनी वञे, रांदियूं करायूं वञनि जीअं असांजी सिहत ऐं माहौल ते सुठो असरु पवे। यानी नौजवान जे लाइ हिकु बहितरीनु सरगर्मी रखी आहे जंहिंमें असांजो नौजवान जेको आहे उहो मुख़्तलिफ़ एक्टिविटियुनि में जेको आहे उहो मुबतला थी वियो आहे। हू नशे में मुबतला थी वियो आहे, मुख़्तलिफ़ ग़लति सोबतनि में अची वियो आहे। उनजे लाइ असां सोचियो त नौजवान जे लाइ हिकु बहितरीनु प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कजे जंहिंमें यूथ जे टैलेंट खे उजागर कजे। काज़ी साहब फरहान साहब जा थोराइत आहियूं जंहिं खिपरो जी आवाम लाइ सांगड़ ज़िले जूं टीमूं बि आयूं आहिनि, छोकिरा भलो खेॾनि पिया ऐं अहिड़ा टूर्नामेंट थियणु घुरिजनि। छो जो हीअ टूर्नामेंट थींदा त इहे जेके नौजवान आहिनि इहे नशनि खां इन्हनि खां सभिनी बुराइनि खां बचंदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर हंधि सिहतमंद माहौल लाइ हिन क़िस्म जा टूर्नामेंट थियणु घुरिजनि जंहिंसां नौजवान रांदीगरनि जो लिकियल टैलेंट बि ज़ाहिर थिए थो। कैमरामैन टीम सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो।